अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे 18 मई सुबुह जा थिया आहिनि 9:30 ऐं जीअं त संडे आहे थोरी एक्स्ट्रा निंड आराम हल्को फुल्को नाश्तो करे वरितो आहे ऐं प्लांट्स जी सार संभाल लहण आयमि। मूंखे केॾी प्यारियूं थियूं लॻनि माशाल्लाह। सो कल्ह हिननि खे कुझु उन्हनि प्लांट्स खे पाणी ॾिनो जिन में थोरो घटि हो। सुराण हिननि खे एॾो पाणी ॾिनो हो जो इलाहिनि खे त मूंखे ॾियण जी ज़रूरत ई न पई। उहो बिल्कुलु माना आला ऐं पाणी में ॿुॾा पिया हुआ। सो अॼु बि हिननि खे पाणी कोन ॾींदमि, मंझंदि वारे ईंदमि ॾिसंदमि त अगरि कंहिंखे ज़रूरत हूंदी त उन्हनि खे पाणी ॾेई वठंदमि। सो माशाल्लाह हेल्दी हैप्पी प्लांट्स अल्हम्दुलिल्लाह। ऐं राति मां देरि ताईं वेही रिलीज़ थी वियमि, बसि मुंहिंजो हुन में साहु टंगियो पियो आहे। अलाए कॾहिं खां पई चवां सिबणो आहे त हाणे बहरहाल फाइनली शुरू कई आहे त हाणे मां हिनखे पूरो करे ई साहु पटींदमि इनशाअल्लाह। ऐं ॿी ॻाल्हि त इहा रिली ठाहे उनखां पोइ मां ईद जे लाइ वरी कुझु सोचां थी, कुझु कुशन कवर्स वग़ैरह या पंहिंजे लाइ का नई चादर कमरे लाइ, त उहो ॾिठो वेंदो। इरादो आहे, वधीक अलाह खे ख़बर त छा थो थिए। सो इहा आहे सूरत हाल हिन महिल ताईं जी। ऐं प्लांट्स जे बारे में रोज़ु सोचींदी आहियां, हिननि जी कटिंग कयां, हुनजी ट्रिमिंग कयां, हिनजो हे कयां, पर बसि अञा ताईं कुझु कोन थो थिए छो त मां सिलाई में मसरूफ़ आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं मां सॼो पंहिंजो टाइम पंहिंजी तवजो हिकु पासे ॾींदी आहियां त ॿियो पासो यकीननि मूंखे छॾिणो पवंदो आहे। हिकिड़ा कम अहिड़ा आहिनि जेके लाज़मी रोज़ु करिणा आहिनि, यानी खाधो पचाइणु, घर जी बाक़ी सार संभाल लहणु, मैनेज करणु, मेंटेन करणु। ठीकु आहे, इहो रोज़ जो कमु आहे, इनखे ऑप्शनल नथा करे सघूं असां, छो त इहो हर हाल में करिणो पवंदो। ऐं इहे बाक़ी कम अहिड़ा आहिनि जेके ऑप्शनल आहिनि, जीअं त डेकोरेशन आहे, सिलाई आहे, त पोइ हाणे इहे कम थोरा इग्नोर थी वेंदा आहिनि। हिकिड़ो कर त ॿिए खे छॾिणो पवंदो आहे। ठीकु आहे, रूटीन वारनि खे नथा छॾे सघूं ऐं जेके ऑप्शनल आहिनि उन्हनि खे असांखे छॾिणो पवंदो आहे। ऐं उनखां सवाइ मुंहिंजी उमिरि जा जेके बि माण्हू आहिनि न, जेके ॾिसनि था हे पंहिंजो वीडियोज़ मुंहिंजा व्लॉग्स, ऐं या वरी जेके यंगस्टर्स बि आहिनि नेठि, उन्हनि खे बि पोढ़ो ई थियणो आहे कॾहिं त अगरि ज़िंदगी हुजे तव्हांजी, अलाह तव्हांखे वरी हयाती ॾे, त तव्हां पंहिंजे लाइ का विंदुर ज़रूरु रखो, का मसरूफ़ियत रखो, को शौक़ु, का हॉबी ॾाढी ज़रूरी अथव। त पोढ़ाइप में जॾहिं इंसानु वांदो थो थी वञे न हर शइ खां, पोइ उनखे पंहिंजी ज़िंदगी अज़ाब लॻंदी आहे, जीअं त मूंखे न लॻंदी आहे अल्हम्दुलिल्लाह। छो त मां पंहिंजे लाइ हिकिड़ो वे ऑफ लाइफ, हिकिड़ो रस्तो चूंडे छॾियो आहे जिन ते मां हलंदी थी रहां। ऐं यंगस्टर्स जेके आहिनि उहे टाइम बिल्कुलु ज़ाया न कनि। हाणे अगरि मां पोइ हिते अॼु ॾिसां थी त एतिरा साल मुंहिंजी उमिरि आहे, एतिरा साल ईअं गुज़री विया, ख़बर ई न पई, ॼण कल्ह जी ॻाल्हि आहे। सो ईअं थींदो आहे, पोइ तंहिंजे करे वक़्तु न विञाइजे ऐं उनजो हिकु हिकु लम्हो, हिकु हिकु मिंट ऐं निपूड़ियो तव्हां उन में कुझु न कुझु प्रोडक्टिव, कुझु कंस्ट्रक्टिव, कुझु सुठो, कुझु कम जो कुझु काराइतो ज़रूरु कयो, छो त ज़िंदगी ॿीहर कोन मिलंदी। उनखे वेही ऐं सुस्तीअ में गुज़ारणु, वक़्तु ज़ाया करणु, अजाइन एक्टिविटीज़ में मसरूफ़ रहणु, इहो बिल्कुलु बि मुनासिबु न आहे। सो ऐं बाक़ी वॾी उमिरि जा माण्हू, मसरूफ़ियत जेका अथव उहा वॾी मां चवां नेमत आहे, ज़िंदगी गुज़ारण जे लाइ टॉनिक आहे, एनर्जी आहे। त जॾहिं तव्हां के टारगेट्स ठाहींदा आहियो, के शौक़ु, के हॉबीज़ रखंदा आहियो त तव्हां ख़ुशि रहंदा आहियो। त वांदो माण्हू चवंदा आहिनि वांदो दिमाग़ शैतान जो घरु, हे ॾिसो हे नओं हिन में निकितो आहे। सो बहरहाल जॾहिं बि मां का नसीहत कंदी आहियां या मां को पंहिंजो तजुर्बो शेयर कंदी आहियां त यकीननि हुन ते मां पाण पहिरियों अमल कंदी आहियां। अहिड़ी का ॻाल्हि मां पंहिंजी ज़ुबान मां न कढंदी आहियां, न कंहिंखे सलाह ॾींदी आहियां जेका मां पाण न कई हुजे। सो चवंदा आहिनि सराइकी में, पाण न पले ॾूजा मतियां ॾेवे। सो पहिरियों पाण खे पलणो हूंदो आहे, पोइ ॿियनि खे अकुल ऐं सलाह ॾियणी हूंदी आहे। सो बहरहाल अल्हम्दुलिल्लाह जेको कुझु मां तव्हां सां ॻाल्हाईंदी आहियां, शेयर कंदी आहियां, उहो मुंहिंजो कुझु न कुझु तजुर्बो हूंदो आहे, मुंहिंजो अमल हूंदो आहे, जेको मां ज़िंदगीअ मां सिखियो हूंदो आहे, उहो तव्हां सां शेयर कंदी आहियां। सो हाणे वंदमि मां सिलाई करणु। सुराण बिज़ी आहे किचन में, ॾिसूं त उहा छा थी करे। माशाल्लाह संडे आहे त उनजी पंहिंजियूं एक्टिविटीज़ सवेर खां शुरू थियल आहिनि, छो त नमाज़ खां पोइ उहो सुम्ही न आहे,
मां कुझु न कुझु देरि निंड करे वठंदी आहियां। हलूं था अंदरि। सुराणे ते इस्त्री थी करे ऐं उहा सैटरडे ऐं संडे ते, सैटरडे अगरि हुनजो फ्री हूंदो आहे त सैटरडे ते इस्त्री कंदी आहे, न त संडे। पोइ 2-3 जोड़ा पंहिंजा इस्त्री करे रखंदी आहे जेके हिनखे सॼो हफ़्तो आराम सां हलंदा आहिनि। ऐं सुबुह सुबुह सां हिते ब्राउनीज़ बेक थियूं आहिनि माशाल्लाह। उनखां सवाइ चौरा रह असां चवंदा आहियूं, उत्तर पासे रह, चौरा उर्दू में लोबिया, इहे ऐं अंग्रेज़ी में किडनी बीन्स भई ॼाया ताईं हिननि जो बि कुझु न कुझु पचाईंदी। सो मां वञा थी हाणे सिलाई करणु ऐं रिली ब्लैक आइड बीन्स, अच्छा ब्लैक आइड बीन्स बि चइबो आहे छो त हिननि खे हिकिड़ी हिकिड़ी कारी कारी अखि बि आहे। ऐं मां सिलाई थी कयां हाणे, रिली तव्हां सां शाम जो शेयर कंदमि। शाम ताईं मूंखे उमेदु आहे त थोरी घणी शिकिल रिली कढंदी, डिज़ाइन क्लियर थींदी त मां तव्हां सां शेयर कंदमि इनशाअल्लाह। 11:00 थिया आहिनि ऐं मां जान लड़ाए छॾी आहे ऐं हे जेके आहिनि पाण में हीअं गंढिबा। हाणे कीअं थो लॻे? ऐं मां काफ़ी सारो कमु कयो आहे ऐं रिली बाक़ाइदा पंहिंजी शिकिल पंहिंजी डिज़ाइन कढी बीठी आहे, पर मां तव्हां सां शेयर नथी कयां। शाम जो शेयर कंदमि। मूंखे लॻे थो शायदि मां अॼु में इन जो सेंटर पूरो कयां, छो त जेॾी दीवानगी ऐं जॾहिं जुनून सां मां ठाहे रही आहियां। खीर अची वियो आहे, उहो कढ़ण लाइ सुराण रखी चुकी आहे ऐं सुराण जा चौरा थी विया बॉइल। हे मसाला जेके आहिनि मिक्स थींदा हिन में, उहे सभु बि रेडी आहिनि। ऐं उनखां अलावा हे पची चुको तव्हां सां मां शेयर कयो, थधो थी वियो आहे। हाणे सुराण हिनखे कटींदी ऐं हिनखे हिन डिश में रखंदी। सो खीर जीअं ई कढ़ी वेंदो त असां ॿई ॼणी वेंदासीं ॿाहिरि, छो त हिकु त असांजो अटो ख़तमु थी वियो आहे, ॿियो त ॿियूं बि 2-3 शयूं आहिनि, हिकु ॿ। ऐं मां इहे अदरक थूम वठी आई आहियां उन जुमे ॾींहुं, अॼु आचर आहे त मूंखे यादि ई कोन्हे। छा किलो थूम जो ॾिनो अथई छा? इहा एॾी बेईमानी कंदा आहिनि भाॼियुनि वारा। मां हुनखां पाउ थूम घुरी आहे, त हाणे तव्हां ॿुधायो हीअ पाउ आहे? मां वञा पई कढंदी वञा। इंतिहाई फुज़ूल माण्हू आहिनि, इंतिहाई फुज़ूल। जेतिरी शइ घुरनि ओतिरी न ॾींदा। हे तो इवन हे जेको असां वटि रोज़ ईंदो आहे, इहो बि पाउ घुरेसि अॼु 1 किलो कयां, 1 किलो घुरेसि 1 किलो ॾियां। छो बाबा? हे ॾिसो हाणे न एॾी सारी थूम ॾेई छॾी आहे। सो बहरहाल हीअ मां जेसि ताईं खीर कढ़ंदो त मां थूम गड़ियूं अलॻि करे पाणी में भिॼाए थी छॾियां त जीअं अॼु में इहो छिलिजी कटिजी वञे। माशाअल्लाह ब्राउनीज़ तयारु आहिनि, पर ॾाढियूं मिठियूं आहिनि। इहे सुराण स्कूल खणी वेंदी, इन करे बसि मां त सिर्फ़ु टेस्ट ई कंदमि। ऐं थूम में भिॼाए चुकी आहियां, कुझु बचाए छॾी अथमि सॼी थूम, छो त इहा घणी हुई। अदरक पाव आहे त पाव सां इहा एतिरी हलंदी। ऐं उनखां सवाइ खीर जी बाहि तेज़ कई अथमि जीअं जल्दी बॉइल थिए त असां ॿाहिरां थी अचूं, गर्मी ॾाढी आहे। ऐं हिते चौरा चाट मज़ेदार रहनि जी चाट तयारु आहे। वाह जो थी लॻे, ज़बरदस्त माशाअल्लाह। 12:15 थिया आहिनि ऐं सम्झो तक़रीबन कलाक में असां मोटी आया आहियूं। त सभु शयूं वरितियूं, अटो वरितो, चिकन वरितो। सुराण खे चिकन चाउमीन जी फरमाइश थी आहे त उन जा इंग्रीडियंट्स वरितई। ऐं हे कुझु शयूं खुटल हुयूं, मैदो, चणनि जी दाल, मुङनि जी दाल, केचप वग़ैरह वग़ैरह। ऐं ब्रेड ख़तमु थी वई, उहा वरितीसीं। वापसीअ में रिक्शा खे बिहारे, अॼु भाॼी वारो न आयो त सुराण खे खपनि पिया धाणा, सावा बसर, शिमला मिर्च। ऐं मां स्पेशली इन लाइ बि वई हुअमि त जीअं मां पंहिंजे लाइ नओं ग्लूकोमीटर वठां, छो त मूं वटि जेको पहिरियों आहे ऑप्टियम एक्सीड वारो, उन जूं हाणे स्ट्रिप्स नथियूं मिलनि, किथे बि नथियूं मिलनि। मां इलाही टाइम खां शुगर चेक ई न कई आहे, छो त मां उन्हनि जी ॻोल्हा में हुयमि। सो बहरहाल उन जूं अलॻि सां इहे पटियूं ऐं नओं जेको आहे ग्लूकोमीटर वठी आयमि त जीअं मुंहिंजी ज़िंदगी में आसानी थी वञे, वॾी सहूलियत आहे। सुराणे चिकन फ्लेवर था ऐं जेको बि कंदी हिन चिकन सां पाण मुंहुं ॾींदी, मां न ॾींदमि। मां हाणे थोरो कुझु खाईंदमि पीअंदमि ऐं उनखां पोइ मां वापसि पंहिंजी सिलाई करणु वेंदमि, जंहिंजे लाइ मां बेचैन आहियां। लंच टाइम आहे ऐं मां मानी पचाए छॾी आहे ऐं हीअ कद्दू पियो कल्ह वारो, राति जेको पचायो उहो गरम कयो आहे। पर मां खाईंदमि लस्सी मानी। सो मां पंहिंजे लाइ ठाहियां थी लस्सी। मज़ेदार लस्सी तयारु थी वई। ऐं हूअं बि गर्मीअ में जेॾो पघर थो अचे न, त उनजे लाइ ज़रूरी आहे त लस्सी नमकीन पीजे, या वरी पाणीअ में लीमो ऐं लूणु चपटी विझी उहो पीजे। पघर में सॼी असांजी नमकियात निकिरी थी वञे, उन लाइ ज़रूरी आहे त असां कुझु अहिड़ो पीऊं जंहिंसां असांजो उहो नमकियात जेका आहे उहा असांजी बैलेंस रहंदी अचे। सो मुंहिंजे लाइ त बेस्ट वे हूंदो आहे लस्सी। सो हे आहे मुंहिंजो लंच जेको मां इंजॉय कंदमि हाणे। माशाअल्लाह माशाअल्लाह, हे ॾिसो 4:45 थिया आहिनि ऐं नॉन स्टॉप
बिना आराम कए मां हिन में हिनखे सिलाई कंदी रही आहियां। ऐं फाइनली हिन जो सेंटर जेको आहे कंप्लीट थी वियो आहे। ऐं पटो त पहिरीं ठहियलु हो, तव्हांखे यादि हूंदो, रिसेंटली तक़रीबन 2 रीलियुनि जो थी वेंदो, न बि थिए त हिकिड़ी जो त पको ई थींदो। ऐं उन खां पोइ मां हे कटियल पटियूं हुयूं मां वटि, त मां हिन दफ़े इहो ई कयो आहे त जेतिरो बि लेफ्ट ओवर कपिड़ो हुयो उनखे मां यूज़ करण जी कोशिशि कई आहे। त हे इलाही वॾी पटी आहे हिकिड़ी, इन जो सेम हे कपिड़ो बि आहे, त हिनखे ॿाहिरां मां ॾींदमि इहा पटी। उन खां पोइ हिनखे ईंदो इहो रंगीन बॉर्डर, ऐं फाइनल वरी आउटसाइड ते बि हिकिड़ो ईंदो बॉर्डर, उहो बि मां वटि कटियल हिन में पिया आहिनि, बचियल सचियल खोड़ सारियूं पटियूं जेके इक्वल साइज़ जूं आहिनि, त उहे मां अलॻि करे रखियूं। उन खां सवाइ हिकिड़ी शइ मां ज़रूरु कंदी आहियां, हूअं त हिन में हे रैंडम लॻल आहिनि जीअं जेको जिते आयो, ठीकु आहे। हिकिड़ी शइ इहा कयमि जो हे वारो जेको आहे डॉट्स वारी पटी, इहे 3 हुया टोटल, इन्हनि खे मां 3 खे स्प्रेड कयो आहे हिन में, हिकिड़ो हिते, ॿियो हिते, टियों हिते, त ईअं न त हिकु जहिड़ा सभु हिकु पासे थी वञनि, बल्कि इक्वली विरहायल हुजनि पूरे रिलीअ में। सो माशाल्लाह इहो मुंहिंजो डन आहे। सो हाणे साह पटींदमि, ब्रेस्ट अॼु मां बिल्कुलु न कयो आहे, असुलु डुकाए पुॼायो आहे हिन रिलीअ खे, एॾी मुंहिंजी मतिलबु दिलि पई चए न, दिलि तड़पे पई हिन जे लाइ। ऐं ॿी ॻाल्हि त तोड़े जो ब्लैक लॻल आहे, सभिनीनि खे डिफरेंट ब्लैक लॻल आहे प्रिंटेड, पर पोइ बि जेका हिन में सूंहं हिन येलो पटियुनि आंदी आहे, वाह जो कमु आहे। हाणे हिन जो बॉर्डर बि सॼो बचियल सचियल कपिड़नि मां, सॼी रिली बि उन मां, सिर्फ़ु हिन में वाहिद येलो कपिड़ो हो जेको मूं वटि प्रॉपर 1.5 मीटर हुयो, जेको मां हिन में यूज़ कयो आहे। कुझु बचियो बि आहे अञा, त सॼी रिली तक़रीबन मुंहिंजी स्क्रैप मां ठहियलु आहे। पाणी बॉइल थी वियो आहे ऐं हुते मां रखिया पटाटा बॉइल करण लाइ, पटाटनि जो बि ऑलमोस्ट ख़ुश्क ई थी वियो आहे पाणी। असल में इहा आहे राति जी मानी जी तयारी, सही आहे, थी विया आहिनि, हिननि जी बि बाहि बंदि थी कयां, कटलेट्स ठहंदा ऐं चांवर हिन में दाल भुॻल आहे, हिन में चांवर आहिनि। छो त मां दाल हमेशह सुराण खे चवंदी आहियां थोरी वॾी देॻड़ीअ में विझंदी करे, त बॉइल थियण में जीअं उहा हारिजे न। सो इहा आहे राति जी मानी जी तयारी। हिन महिल मां 3 पेज जी नमाज़ पढ़ी आई आहियां। सुराण हे ठाहियो चाउमीन, इहा बि स्कूल में कंहिंखे ॾियणो अथसि, तंहिंजे करे उहो तयारु कयो अथई। ऐं मां हीअ देॻड़ी बि ख़ाली कंदमि, थांव बि समेटींदमि, उन खां पोइ वेंदमि प्लांट्स जे तरफ़। सो अची वियमि हिते ऐं बाल्टी में थोरो पाणी पियल आहे। जुमे ते वियासीं बि बाज़ारि, पर मां जेको बाल्टी न वरिती, मुंहिंजो इहा अञा हले थी, और छो तकड़ि कयां, उअं ई हिनखे हिते उसन में पवणो आहे। असल में इहा 7 साल हली आहे बाल्टी, बेस्ट क्वालिटी हुई, थोरी महांगी वारी, सादी न वरिती हुई, तंहिंजे करे इहा एॾो हली वई। ऐं मोस्टली उस गर्मी तपिश इन्हनि में ई पई हूंदी आहे इहा हिते। सो बाक़ी प्लांट्स में त आहे पाणी जाम, त हितां हाणे इहो जेको बचियल पाणी आहे इहो कुझु ॿियनि प्लांट्स खे ॾियूं। अॼु राति जो देरि ताईं वेही, या वरी पंहिंजो हाणे ॾिसां थी, अगरि मूड थी वियो मुंहिंजो त मां रिलीअ जा बॉर्डर्स शुरू कंदमि। वधीक अलाह खे ख़बर, प्लैनिंग इहा ई थी कयां, छो त राति जी मानी पचाइण जे हिसाब सां इहो टाइम अञा सवेर आहे। माशाल्लाह हे बि हिकिड़ी अजीब ख़ुशी हूंदी अथव प्लांट्स जी ख़िदमत करण। हे बि त साह वारा आहिनि न, हिननि खे बि टाइम खपे ऐं प्यारु खपे, पूरी तवजो बि खपे। सो बहरहाल जेतिरो पाणी इहो विधो आहे, हे हितां नओं थो फुटे माशाल्लाह, पर वीचारो हीअं सफ़ा लड़की आयो आहे, हिनखे सपोर्ट ॾियां। इहो बि भउ थींदो आहे न, त वरी थोरो हिननि खे दॿाइजे, ज़ोर ॾिजे त भॼी न पवनि। हिनखे मुंहिंजो ख़्यालु आहे सुबुह जो अची मां हिन पाइप सां ॿधी छॾींदमि, शेल्फ जे हिन पाइप सां। फ़िलहालु कुझु न हुजण खां बहितर त से ॾिसो हेॾा कयो मां, सही किनारो बि हथ में थो अचे। हाणे बाल्टी छॾी त तूं थींदी केरु जेका नई न वठंदी आहे, वठणी पवंदी। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। सांझीअ जी अज़ान में 2-3 मिंट बचिया आहिनि ऐं मां नॉन स्टॉप हिननि खे सिलायूं कयूं आहिनि। 2-3 बॉबिन भरे वेठी हुयसि त धाॻो विच में न पियो खुटे। ऐं माशाल्लाह हीअ पटी बि ब्राउन कंहिं ॿिए प्रोजेक्ट मां बचियल हुई,
हे ब्लू बि कंहिं ॿिए प्रोजेक्ट मां बचियल हुई त हिनखे ऐं हे ॾिसो मथनि खां ऐं पेरनि खां ग्रे हई आहे ऐं यानी पासनि में हिकिड़ी हीअ फिरोज़ी आहे, ॿी हीअ फिरोज़ी आहे, ॿिन्ही इन फिरोज़ी कलर्स में फ़र्क़ु आहे, फ़र्क़ु हिते तव्हांखे नज़र ईंदो। पर इहे लेफ्ट ओवर पटियूं हुयूं जेके मां पहिरियों केरिलियूं ठाहियूं आहिनि त उन्हनि मां बचियल हुयूं। सो माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह 3 ॾींहं रातियूं बि देरि ताईं मां पंहिंजे कमरे में वेही ऐं इहा सिलाई कंदी हुयमि, ड्रामा वामा ॾिसणु अलाह जे आसिरे मां अची अंदरि पंहिंजी मशीन सां मसरूफ़ हूंदी हुयसि। सो ही पलंग जी मुंहिंजी वेकर 6 फुट आहे, पर हे अधु फुट हेॾां बि तक़रीबन लड़के थो ऐं हेॾां बि ज़ाहिर ड्रेग में रिलियूं थोड़ी वॾियूं ठाहिबियूं आहिनि। ऐं मथनि खां ॾिसो हीअ पटी ग्रे खुटे पई, 2 अलॻि अलॻि हुयूं, हे थोड़ी आसमानी टाइप आहे, हे ब्लू टाइप आहे, कीअं बि करे मां हिनखे पूरो करे वई आहियां। सो ज़बरदस्त कमु आहे माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह, पूरी जो पूरी रिली बचे सचे लेफ्ट ओवर जेके बज़ारि ज़ाया करे छॾजनि उन्हनि टुकड़नि मां ठहियल आहे, सवाइ हिन येलो जे जेको मां हिन में प्रॉपर हिकु करो कपिड़ो विधो आहे। ब्लैक बि तव्हां ॾिसो था सभु ॿिया आहिनि प्रिंट ऐं डिज़ाइन। सो ज़बरदस्त कमु थी वियो। सो नमाज़ खां पहिरियों हाणे दाल चाढ़े ईंदमि चुल्हे ते त जीअं हल्की बाहि ते बॉइल थियणु शुरू थी वञे। माशाल्लाह अज़ान अचणु शुरू थी वई। सुराण पटाटा बि मैश करे छॾिया आहिनि ऐं हीअ थूम बि रेडी आहे राई ॾियण जे लाइ। उनखां सवाइ दाल मां हिते रखी आहे हल्की बाहि ते, हिन में विझंदमि मिर्च हाणे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सो हुन में साओ मिर्च बि कटियल विझंदमि, इन करे ॻाढ़ा मिर्च घटि आहे। हूअं बि हे हिन दफ़े जा ॻाढ़ा मिर्च जेके आहिनि उहे थोरा फिटल कलर बि फिटल अथनि ऐं टेस्ट बि फिटल ई अथनि, हेॾो मिर्चीलो न आहे। सो बसि हाणे निमाज़ जी तयारी थींदी, तव्हां खां मां मोकिलाईंदमि अॼु जे हिन व्लॉग मां ॾाढो भरपूर माशाल्लाह ॾींहुं गुज़ारियो आहे, मां जंग करे ऐं बसि कोशिशि करे रिली पूरी कई आहे अॼु। अल्लाह अकबर। सो हाणे निमाज़ जी तयारी आहे, अॼु हिन व्लॉग मां मोकिलाइणी आहे। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।